शाहिद आफरीदी क़ौमी टीम जा सभु पोल पधिरा कंदो। आफरीदी जो टीम जी अंदरूनी कहाणी साम्हूं आणण जो ऐलान। शाहिद आफरीदी पुराणो रांदीगर आहे ऐं खेसि ख़बर आहे त टीमुनि में छा थींदो रहंदो आहे। खेसि उहा बि ख़बर हूंदी त टीम में केतिरी ॿधी आहे। इतिहाद सां रांदीगरनि हिक ॿिए सां कीअं रही सघनि था। शाहिद आफरीदी हिकु ज़िम्मेवार रांदीगर रहियो आहे। हू हाकारी माहौल बि ॼाणे ऐं उहो बि ॼाणे थो त नाकारी माहौल जा कहिड़ा सबब हूंदा आहिनि। टीम में डफेड़ कीअं पैदा थींदो आहे ऐं उन में सिलेक्शन कमेटी ऐं टीम जे कप्तान जो कहिड़ो किरदारु हूंदो आहे। इहो बि पुराणा रांदीगर चङे नमूने ॼाणींदा आहिनि, पर अक्सर रांदीगर चुप रहण खे तरजीह ॾींदा आहिनि। शाहिद आफरीदी जो क्रिकेट जे मैदाननि खां सवाइ हक़ीक़ी ज़िंदगी में बि किरदारु ॼाणाणो रहियो आहे। हू ग़लती करण ते रांदीगरनि जी ऑनलाइन छंड पटींदो रहंदो आहे। हाणे हुन ऐलान कयो आहे त हू सभु पोल पधिरा कंदो। शाहिद आफरीदी T20 वर्ल्ड कप जे स्क्वाड जे हवाले सां हक़ीक़तूं अवाम साम्हूं आणींदो। शाहिद आफरीदी जे हिकु बयान मूजिबि मोहम्मद वसीम बि खोड़ ॻाल्हियूं ॼाणे थो, पर हू खुलियल नमूने ॻाल्हाए नथो सघे। असुल में कप्तानी हाकारी ऐं नाकारी माहौल जो ज़िम्मेवार हूंदो आहे। टीम मैनेजमेंट ऐं कोचिस खां अॻु कप्तान टीम खे मुतहद कंदो आहे। सिलेक्शन कमेटी खेसि सपोर्ट कंदी आहे, पर मैदान ते टीम में झेड़े जो ज़िम्मेवार बि कप्तान हूंदो आहे। शाहिद आफरीदी चयो त शाहीन आफरीदी सां मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए क़िस्म जो आहे। जेकॾहिं मां कुझु चवंदुसि त माण्हू चवंदा त खेसि सपोर्ट करे रहियो आहियां, पर मां अहिड़े क़िस्म जो न आहियां। मुंहिंजी धीउ नाचे या पुटु ग़लति हूंदो त मां उनखे ग़लति चवंदुसि। आफरीदी इंकिशाफ कयो त गुज़िरियल कुझु वक़्त खां असांजी सिलेक्शन कमेटी ऐं बोर्ड वॾियूं ग़लतियूं कयूं आहिनि। वर्ल्ड कप खां पोइ खुलियल नमूने ॻाल्हाईंदुसि। असांजे माण्हुनि पाण ई उन इवेंट खे ख़राब कयो आहे।